नाज़रीन, उडेरो लाल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अञा ताईं बरसाती पानी निकाल न थी सघियो, जंहिं करे रहवासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर साहूवाल। ताज़नि बरसातनि पाकिस्तान समेत पूरे सिंध के सख्त मुतासिर किया है, जॾहिं त सिंध हुकूमत पारां ॿियनि ज़िलनि सां गॾु ज़िलो मटियारी पिण आफ़त सटियल करार ॾिनो वियो आहे। बरसातनि जे पाणी जी निकाल न थियण सबबि मटियारी तहलके जा ॻोठ गोलोमीर जतां अब्दुल्ला बलोच ॻोठ पिण सख्त मुतासिर थिया आहिनि। पाणी न निकाल थियण सबबि हितां जा रहवासी सख्त परेशान आहिनि। उन सिलसिले में हितां जा रहवासी आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति वंडीनि था, अचो त खेनि ॿुधूं। ॻोठ में पानी ऐं घर ॾही पट पइजी विया आहिनि ऐं कुझु लॾ पलाण बि थी वई। असांजा घर टी पंटी लही ॾही पट पइजी विया आहिनि, ॿकरियूं मरी वियूं आहिनि ऐं ॿारनि में गैस्ट्रो बीमारी वग़ैरह चमड़ी जी बीमारी थिए थी। असांजो गुज़र इन पाणी मां ई थिए थो। ईअं ई पिया कयूं बुखनि में, केरु असांजो धणी कोन्हे, केरु धड़ी कोन्हे। मुतालबो इहो आहे त असां ग़रीब आहियूं, असां मज़दूर आहियूं, असां बेरोज़गार बि आहियूं। असांजा घर घटियूं सभु ॿुॾी विया आहिनि, असांजा घर ॾही पट पइजी विया आहिनि, माल बि मरी वियो आहे, ॿारनि में बीमारी पैदा थी वियूं आहिनि, असांखे चमड़ी जूं बीमारियूं अची वियूं आहिनि। ज़िले मटियारी में या तालके मटियारी जो वॾे में वॾो ॻोठ गोलो मीरजत, जिते 5000 आबादीअ जो ॻोठ आहे। इन मानसून जे बारिशनि में हिते वॾो जानी माली नुक़सानु थियो आहे। हिते घर ॾही विया आहिनि, ॿार बच्चो बीमार थी पियो आहे, माल मता मरी वियो आहे, सॼो ॻोठ पाणी में आहे। रिलीफ मिनिस्टर असांजे ई ज़िले सां वाबस्तगी आयसि मखदूम महबूब ज़मा जो, को बि वाहिर नथो करे पंहिंजे ज़िले जो। छा सॼे सिंध जो कहिड़ो हाल हूंदो इन मिनिस्टर जे आसरे। पाणी में एॾी बर्बादी थी वई आहे, सॼो मुल्क तबाह थी वियो आहे, पूरो ॻोठ तबाह थी वियो आहे। केर बि कोन्हे, सभिनि जा दर बंदि आहिनि। जॾहिं वोट जो टाइम ईंदो आहे तॾहिं दरवाज़ा हिननि जा खुली वेंदा आहिनि। ॻोठ मुतासिर थी चुको आहे। ॻोठ में 20-25 घर बि डटा पिया आहिनि ऐं असांजा ॿार बच्चा नंढा वॾा सभिनि जा रस्तो आहे, इन पाणी ते गुज़र आहे ऐं असांजो रद जे लाइ को बि सहूलियत कोन्हे। नुक़सानु इलाही थियो आहे, माल मरी वियो आहे, ॿकरियूं मेहूं ॾॾूं ऐं इलाही। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत ऐं मटियारी इंतिज़ामिया फौरी तौर ते ॼाणियल ॻोठनि मां गॾु थियल बरसाती पाणी खे निकाल करण लाइ तकड़ा उपाउ वठी हितां जे रहवासियुनि खे सहूलियत फ़राहम कनि। कैमरामैन जुमा खान साहूवाल सां गॾु सिकंदर साहूवाल, उडरो लाल।